कराची में ख़बर ईंदा हालत कराची जे इलाइक़े गुलशन मेमार में बैंक में रक़म कढराए गाड़ी ते वापस वेंदड़ शहरी फौरन जी फायरिंग में मारिजी वियो। पुलिस मूजिब अमजद ऐं अमानुल्लाह नाले शहरी साइड सुपर हाईवे ते बैंक में रक़म कढराए निकता हुआ। गुलशन मेमार अजमेर गार्डन भरसां जवाबदारन खेनि फुरण जी कोशिश कई ऐं मज़ामत ते अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में ॿई सख़्त ज़ख़्मी थी पिया। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे अस्पताल नियो वियो, जिते 40 वरनि जो अमजद ज़ख़्मनि जी सटनि सां फौत थी वियो। यादि रहे त कराची में रमज़ान मुबारक दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फौरन जी फायरिंग में 11 ॼणा मारिजी चुका आहिनि ऐं हलंदड़ साल मारिजी वियलनि जो अंग 50 थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।